करे पढ़ो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह। सभी बारन की गुजारिश है जेको टाइम इन मस्जिद में अल्लाह के घर में वेहो तवज्जो सा मुकम्मल बुधंदो त इंशाअल्लाह दिली सुरूर भी तवा के मिलंदो ऐं उहे तवा के बरकतू भी मिलंदियूं। चौथ मुजादा इन्हनि नेकी वारे कमन में वध खां वध रियाकारी जो हिकड़ो तसव्वुर पैदा थींदो आ। माण्हू ईअं सोचंदो आ त मां भलो ऐं नेक कम कयां, बस माण्हुनि जे अॻियां मां भलो लॻां, सभई मूंखे सुठो चवनि नेक चवनि। पर मुंहिंजा हदीस में आ त क़यामत जे ॾींहुं अहिड़ियूं नमाज़ियूं ऐं अहिड़ियूं नेकियूं अहिड़ियूं सखावतूं उन जे मुंहं ते हयूं वेंदियूं। को बि कम को बि अमल क़बूल न थींदो जेसीं ताईं दिल में इहा नियत न हुजे सिर्फ़ अल्लाह जी ख़ातिर कयां थो। छो जो त माण्हुनि खे केरु केसी में राज़ी कंदो, केरु कंहिंसां न आहे, थियो बि सही ऐं नहीं थींदो बि। अॼु त सभिनी भाइरनि खे लख लख मुबारकूं हुजनि। छो त ॿिन्ही जहाननि जे सरदार जे विलादत जी अॼु रात आहे, जंहिंखे असां सभिनी खां वॾे में वॾी ईद चवंदा आहियूं। छो जो त ॿियूं ईदूं मिलियूं मुस्तफ़ा जे सदके ऐं ही ईद जेका आहे इन ईद में असांखे ॿिन्ही जहाननि जा सरदार मिलिया। हदीस कुदसी आहे, हदीस कुदसी जो मतलब आहे जेको फरमान रब जो हुजे ऐं ॿुधाए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हदीस कुदसी आहे अल्लाह ताला फरमाए थो त ए मुंहिंजा महबूब अगर मां तोखे पैदा न कयां हा त ज़मीन ऐं आसमान खे पैदा न कयां हा। ही लोह कलम कुर्सी लोह महफूज का बि शइ न हुजे, न जहन्नम न दोज़ख न जन्नत का शइ न हुजे हा अगर मां तोखे पैदा न कयां हा। एतिरे क़दुरु फरमाए मुंहिंजा महबूब जे अगर मां तोखे पैदा न कयां हा मां पंहिंजो रब हुजण बज़ाहिर न कयां हा। वरी अल्लाह ताला पंहिंजे महबूब जो शान एॾो बुलंद कयो, पाण फरमाए त जाल तो ज़िक्रन मिन ज़िक्री मन ज़करक ज़करनी। अल्लाह ताला फरमाए तो जेको मुंहिंजो ज़िक्र कंदो त मुंहिंजे ज़िक्र सां गॾु तुंहिंजो बि कंदो, ऐं जेको ज़िक्र तुंहिंजो कंदो न त उन जो मां बि ज़िक्र कंदुसि। तव्हां ॾिसो अल्लाह ताला पंहिंजे हबीब जो एॾो शान बुलंद कयो आहे त को ज़िक्र मुस्तफ़ा ते पियो बयान करे, को इल्म ग़ैब मुस्तफ़ा ते, को फज़ाइल मुस्तफ़ा, को शान मुस्तफ़ा, हर हंध नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा चर्चा आहे। ऐं वरी ॿिए तरफ़ तव्हां ॾिसो अल्लाह ताला एॾो ज़िक्र बुलंद कयो आहे जो कुरान में अल्लाह जो ज़िक्र आहे त अल्लाह जे नबी जो बि ज़िक्र आहे। नमाज में अल्लाह जो ज़िक्र अल्लाह जे नबी जो बि ज़िक्र, अज़ान में अल्लाह जो ज़िक्र अल्लाह जे नबी जो बि ज़िक्र। एतिरे क़दर जो कलमो बि पहिरियां अल्लाह जो ज़िक्र आहे, उन खां बाद में उन जे सोणे मोहम्मद जो ज़िक्र आहे। त जिते भी अल्लाह जो ज़िक्र आहे उते अल्लाह जे नबी जो ज़िक्र आहे। त सुभान अल्लाह जीअं हिन वक़्तु 12 रबीउल अव्वल ते पूरे दुनिया में मिलाद जी महफ़िल मल्हाई वेंदी आहे। एड़े ही तरीक़े से अल्हम्दुलिल्लाह तव्हां ऐं असां बि खुश नसीब आहियूं जो हिन अहिड़े ॻोठ में जंग में रही करे तॾहिं बि असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिलाद मल्हाए रहिया आहियूं। ऐं यकीनन इहा ख़ुशी जी बि ॻाल्हि आहे ऐं दिलि जी बि ॻाल्हि आहे। अल्लाह पाक तव्हांखे नसीब करे हिकु मरतबो दिलि ऐं शौक़ सां नारो हणो सरकार की आमद। हथ मथे खणी करे नारे जो जवाब ॾियो सरकार की आमद, दिलदार की आमद, मठार की आमद, आकाए अत्तार की आमद। मां हिकिड़ी तव्हांजा आॾो इंशाअल्लाह नात पेश कंदुसि, महिरबानी करे तवज्जो सां ॿुधो ऐं इन खां बाद में पोइ वरी मुख़्तलिफ़ अशार तव्हांजा आॾो इंशाअल्लाह पेश कंदुसि। सभई मिली करे पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह।
खुशनवारी महफिल या रहमत वारो ही पलिया गायो गीत सजण जा गायो आयो आयो मोहब्बत मके में आयो तमा सभई गरजी करे इहो चवरायो आयो आयो मोहब्बत मके में आयो छा चवराइंदो सभई गरजी करे चवजो इंशाअल्लाह आज जेके भी तमा दिल में तमन्ना वही आरज़ू उम्मीदों खणी आया हो इंशाअल्लाह मदीना रा साईं तवा के खाली न मोटाइंदा मेहरबानी करे दिल सा पढ़ाइजो तवा के चवणो आयो आयो मोहब्बत मके में आयो झूमी पई हर दिल या खुशनवारी महफिल या रहमत वारो ही पलिया गायो गीत सजण जा गायो आयो आयो मोहब्बत मके में आयो हथ मथे खड़ी करे पढ़ायो आयो आयो मोहब्बत मके में आयो जो झूमी पई हर दिल या रहमत वारो ही पलिया खुशनवारी महफिल या गायो गीत सजण जा गायो हो आयो आयो मोहब्बत मके में आयो मिस्री हो थे याद कर छाचो आयो आयो मोहब्बत मके में आयो जो आयो आयो मोहब्बत मके में आयो महबूब जो मीलादवा आकाशा के यादवा जड़ा का मुश्किल में फसंदा आयो सदा मदीने रे साईं के सदकंदा आयो आई उलमा ने यो बुधायो अगर केर मुश्किल में फासे अल मदद या रसूल अल्लाह चवे त इंशाअल्लाह उते ही मुश्किलन जी दूर थी वेंदी पर मुंजा दा जड़ा अंधेरी कब्र में वींदा सी सब का पेरा मलाइक ब सवाल कंदा मर रब्बु का मा दीनो का उन का पो करीम आका जी जियारत थींदी सवाल थींदो मा कुत तकूल फी हक हाज़र रजुल त इन हस्ती जे बारे में तवा छा था चो अगर खबर होंदी त बुधाइंदा सी त ही उहो ही आ सोनो जंजो असा 12 रबीउल अव्वल जी रात गोठ में मिलाद कंदा सी मुजो जेड़ो बहाल हो पर मदीना रे साईं जो मा मिलाद कंदो होस सुभान अल्लाह या वरी अगर को चवे तो भला ये पैसा तवा गरीबन के दई छडियो गरीबन के देण ले ब्या ब खोड़न यार सो दावत इस्लामी अल्हम्दुलिल्लाह जतरी गरीबन जी मदद कई त सही दावत इस्लामी वाला मिलाद मलाइंदा असा सुन्नी आया दावत इस्लामी सुन्नी जी जमात आ जेको पूरी दुनिया में आई खास तौर सैलाब ज़दा इलाकर में जेको सुन्नी आई मिलाद करण वारन मदद कया इतरी हुनन बनाए गई महबूब जो मिलादवा आकाशा के यादवा नंढा वड्डा नात पढ़ो साईं ते सलवात पढ़ो नंढा वड्डा नात पढ़ो साईं ते सलवात पढ़ो आयो आयो मोहब्बत मके में आयो जो आयो आयो मोहब्बत मके में आयो झूमी पई हर दिलवा खुशनवारी महफिल या रहमत वारो ही पलवा गायो गीत सजण जा गायो हो आयो आयो मोहब्बत मके में आयो जग जोड़ियो जहे जे करे खुश असा तही जे करे हो जग जोड़ियो जही जे करे खुश असा तही जे करे बारी तरफा वक्त खुलियो आसरो आधर थी मिलियो बारी तरफा वक्त खुलियो आसरो आधर थी मिलियो गायो गीत सजण जा गायो जो आयो आयो मोहब्बत मके में आयो हो आयो आयो मोहब्बत मके में आयो झूमी पई हर दिलवा खुशनवारी महफिल या झूमी पई हर दिलवा खुशनवारी महफिल या रहमत वारो ही पलवा गायो गीत सजण जा गायो हो आयो आयो मोहब्बत मके में आयो 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 मोहब्बत मके में आयो सुभान अल्लाह सहन सदाई सजाए बा गुण सजण जा गायबा हुसन सदाई सजाइबा गुण सजण जा
गुल खिंडराई दासी पंजा नेड़ विछाई दासी गुल खिंडराई दासी पंजा नेड़ विछाई दासी गायो गीत सजन जा गायो आयो आयो मोहब्बत के में आयो 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 मोहब्बत के में आयो मोहब्बत जे मैदान में शाहिद दाहिरिया शान में हिया नात पढ़ी आहे इश्क वारन खे वणी आहे के वणी आ के वणी हाथ मथे करी नाल जाओ सरकार की आमद दिलदार की आमद मठार की आमद हिया नात पढ़ी आहे इश्क वारन खे वणी आहे गायो गीत सजण जा गायो